मीरपुर भटोरो में रिपोर्ट कराया लाल बख्श खाड़क। मीरपुर भटोरो के गोठाणन जो शहर के व्यापारी की नाजायज़ खिलाफ एहतजाज। बिज भाण समेत खयल सामान में वडे पैमाने ते व्याज लगाए मुँह गरीब के कंगाल कियो पियो आहे। मुतासरीन गोठाणे जो दाहूं इंसाफ जो मुतालबो। खबर मूजिब मीरपुर भटोरो में सारियुनि जो फसल लहण खां पोइ बिज भाण जो कारोबार कंदड़ वापारियुनि अबोच ऐं बहराड़ी के हारियुनि ऐं नंढनि आबादगारनि खे फुरण शुरू करे छॾियो आहे। उन सिलसिले में ॻोठ करीम बख्श रिंद के गोठाणे मक़ामी आबादगार अब्दुल खालिक रिंद वापारी की नाजायज़ खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त ज़रई ज़मीन की आबादी लाइ खयल बिज भाण समेत बे सामान ते वापारी पारां वॾो मुनाफ़ो रखे व्याज लगायो वियो आहे, जंहिं करे कंगाल ऐं कर्ज़ी थी वियो आहियां। हिन चयो त वापारी पारां DEP भाण जी 12,000 जी वारी बोरी 18,000 ऐं यूरिया भाण जी 4,200 रुपयनि जी बोरी 6,500 जे हिसाब सां लगाई वई आहे, जेका मुँह गरीब सां सरासर ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी कई वई आहे।